हींअर खां ख़बर शामिल कयूं पिया। सारंग झत्याल जी रिपोर्ट मुताबिक़ मरकज़ विलायत अली अलैहिस्सलाम पाकिस्तान सिंध तालका मेयर जो इजलास सेठे ज़ुल्फ़कार पाहीअ जी मेज़बानी हेठि मेयर में थी गुज़रे। इजलास जी सदारत मेयर तालका जे सदर सैयद शफ़क़त अब्बास शाह काज़मी कई। ख़ुसूसी शिरकत सिंध जे सीनियर नायब सदर सैयद ज़ैनुल आबिदीन कई। इजलास जी शुरूआत पाक कलाम सां कई वई। ज़वार सैयद साबित अली शाह, ज़वार फरमान अली, ज़वार अमीर अली ज़रदारी, सैयद मुज़म्मिल अब्बास शाह, सैयद अहमद लाकीर, अखलाक अहमद चन्ना, फराज अहमद लाकीर, कामरान शाह, वहीद शाह, ज़वार इकबाल अहमद, मीर नादर चांडियो। मेयर तालके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां यूनिटनि जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। सैयद साबित अली शाह, सैयद शफ़क़त शाह, ज़वार फरमान अली अतार, ज़वार अमीर अली ज़रदारी इजलास के खिताब कयो। जॾहिं त ख़ुसूसी खिताब सिंध जे सीनियर नायब सदर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह कयो। तंज़ीमी मामलात ऐं तालका मेयर जी सूरत हाल ते ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त मेयर तालके जे उहिदेदारनि पाण मल्हायो आहे। ॾुखे वक़्त में संदन अकेलो न छॾियो वेंदो। हर ॾुखी घड़ीअ में सदस्य सां गॾु रहंदा।